रहमान रब असां सभई या अल्लाह साईं अॼु तुंहिंजी बारगाह में अब्दुल अज़ीज़ साहब जे लाइ दुआ कयूं। प्रोटोकॉल खैर मां तव्हांखे सभु पर्सनलिटियूं ॾेखारे थी न सघां। बहरहाल थिंक सॼी सिंध जा MPA MNA साहब हिते आया हुया। अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत, छा हाल आहे? खैरा ख़ुशि हो तबियत सही? उम्मीद कयां सभु ठीकु हूंदा, खैरनि सां हूंदा। त भाईजान फस्ट ऑफ ऑल तव्हांखे मां ॿुधायां, अॼु असांजे ॻोठ जे MPA साहब जो मतिलबु तॾो खणंदा। सो हिनमहिल टाइम थियो आहे 2:32। सो हिनमहिल पाण हलंदासीं उतां ते ॾिसूं छा सीन आहे। मतिलबु जेको टिजो थींदो आहे न तॾो खणंदा। सो अॼु उहो ॾींहुं कलो को सीन विचो ॾींहुं तॾहिं मां तव्हांखे न ॾेखारियो। सो वरी अॼु हलूं था उतां अॻिते। हुते ॻाल्हायो आहे नादर सां, रिज़वान सां वेठा आहिनि असांजे वेटिंग में। सो हलो हलूं, वरी तव्हां सां मिलूं था उते ई। भाईजान हाणे पाण तॾो खॼे थो, पोइ वरी मानी वग़ैरह हलंदी, जेको सिस्टम थींदो आहे। गाॾियूं ॾिसी सघो था तव्हां। हाँ ना बेचो था मैं फयाज बिलाल अरे मामा तारे भाव खादवा ada me quedo amigo. या अल्लाह सी करबला जी शहीदन जो सनन में पाड़ो था। या अल्लाह सी तुझे हुजूर जो आशिक हुयो। या अल्लाह तुझे हुजूर जो आशिक हुयो। सनन जे इन अमल के पंहिंजी बारगाह में कबूल करना ऐं मदीने वाले साईं जो सनन के पाड़ो था। ये बख्शनहार, ये सत्तार, ये गफ़ार, ये रहमान रब असां सभई या अल्लाह साईं अॼु तुंहिंजी बारगाह में अब्दुल अज़ीज़ साहब जे लाइ दुआ कयूं। असांखे दुआ साहब जे लाइ कबूल कर। या अल्लाह सनन जी मज़ार बेशक जे बाबन में ببركة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا फातिमा
प्रोटोकॉल त संगत जीअं त तव्हां अॼु ॾिठो असांजे MP साहब जो मतिलबु टिजो थी वियो खिरन तॾो वॾो खॼी वियो सो ख़ैर मां तव्हांखे सभु पर्सनलिटियूं ॾेखारे थी न सघां बहरहाल तक़रीबन आई थिंक सॼी सिंध जा MPA MNA साहब हिते आया हुया सम्झो था सो कुझु मां हुयमि कुझु टाइम अॼु थोरो टाइम हुअमि हुते सो उन टाइम में जेके आहे मां तव्हांखे ॾेखारिया जीअं रफ़ीक साहब थी वियो या ऐं मुंहिंजे अचण खां पोइ बाद में मोहम्मद ख़ान जूणे जो बि आयो जीअं रफ़ीक साहब थी वियो उहो मां तव्हांखे ॾेखारियो ऐं ॿियो जेको नंढिड़ो तव्हांखे मां ॾेखारियो उहो हुयो अज़ीज़ साहब जो फर्ज़न सम्झो था इहो ई हिकिड़ो पुटु हुयसि हिन खां अॻु में हिकिड़ो हुयसि जंहिंजो मतिलबु डेथ थी वियो इन ई कैंसर जे मर्ज़ में जंहिंमें साहब खे पंहिंजो सिस्टम मतिलबु थी वियो इन ई हवाले सां सो अॼु पाण हिते व्लॉग ईंदा कयूं ऐं उमेद कयूं असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो पसंदि आयो हूंदो जीअं सुठो लॻो आहे पसंदि आयो महिरबानी कयो लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो सुठा कमेंट कयो कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो सो हाणे जो असांखे इजाज़त माशाअल्लाह दुआउनि में यादि अस्सलाम वालेकुम वरी इंशाअल्लाह तव्हां सां सुभाणे मुलाक़ात ज़रूरु थींदी